वन जे हवाले सां सवारी बि उन्हनि खे ॾिनी आहे। कोई रक्शे ते वेंदो आहे, कोई वेगन ते वेंदो आहे, त केरु वरी पंहिंजी गाॾियुनि ते वेंदो आहे स्कूल थोरे पत ते। हींअर मां तव्हांखे ॾेखारण वारो आहियां जेके नंढड़ा पोइ वेठा हथ हलायो। शेरपुर जी हदूद आहे हीअ, ऐं मां वञा थो पीर जे ॻोठ। तक़रीबन 2 या 3 मिंट थिया आहिनि मां हिननि नंढड़नि खे खयो आहे। ऐं नंढड़ा जेके पंध अचनि पिया हींअर 12:15 थी रहिया आहिनि। सुबुह जा उस आहे पर उस एतिरी न आहे, गर्मी एतिरी न आहे, हिन वणनि जी वजह सां वण लॻा पिया आहिनि। गर्मी एतिरी न आहे पर पोइ बि मतिलबु पंधु इलाही आहे। हीअ नंढड़ा तक़रीबन 4 ॼणा नालो ॿुधायो पंहिंजो। लखमीर अंसब ऐं ॿियो केरु आहे ज़ात जा? हिकिड़ो मल्हावा ऐं 3 शर आहिनि। तो हीअ पढ़णु वेंदा आहिनि। गवर्नमेंट स्कूल में पढ़ंदा आहियो या प्राइवेट स्कूल में पढ़ंदा आहिनि? हीअ पंधु तव्हां ॾिसी सघो था। मां मोटर साइकिल अञा हलायां थो पियो। खर्ची केतिरी मिलंदी अथव? 10-20 मिलंदी आहे। रक्शो ईंदो आहे खणणु तव्हां खां? केतिरो किरायो अगरि रक्शे ते चढ़ो त? 20 रुपया किरायो वठंदो। माना हिननि खे 20 रुपया खर्ची मिलंदी आहे वीचारनि खे। 20 रुपया किरायो हिकिड़े पासे जो रक्शो आहे न, हिकिड़े पासे जो माना रक्शो हिन खां किरायो वठंदो आहे। हीअ पंधु तव्हां ॾिसी सघो था अञा पंधु आहे। 2 किलोमीटर ही सरकारी स्कूल न, प्राइवेट स्कूल में पढ़ण नंढा ॿार ईंदा आहिनि। हीअ वीडियो उन्हनि ॿारनि खे मां डेलीकेट थो कयां जिन खे सवारियूं मिलनि थियूं, जेके पंहिंजो वालिद साहिबु मोटर साइकिल ते छॾे ईंदो आहे स्कूल, ऐं जेके गाॾियुनि ते वेंदा आहिनि, जेके वेगननि ते वेंदा आहिनि, जेके कारुनि ते वेंदा आहिनि। हीअ नंढड़ा हिकिड़ा ॾिसो था ॻोठ जा आहिनि। ॾिसो था लिफ्ट ॾिनी आहे ऐं मुंहिंजो सफ़र जारी आहे पीर ॻोठ। ऐं मां लिफ्ट तक़रीबन हिनमहिल ताईं कुझु 7 या 8 ॿारनि खे ॾेई चुको आहियां जेके स्कूल पढ़ंदा हुआ। पर हीअ 4 ॼणा कुझु अहम हुया